आमिर साहब मूंखे इहो पिणु ॿुधाइजो त ही जेको मेन मातमी जुलूस आहे उहो सदर खां खारदर खां नुमाइश चौरंगी खां एॾां अचे थो, पर हिन भेरे तव्हां छा महसूसु कयो त कराचीअ जा ॿिया रस्ता बंदि हुया? छाकाणि त पुठियनि सालनि में पाण ऑब्ज़र्व कंदा रहिया आहियूं त जितां मातमी जुलूस मेन गुज़रे थो उहा शाहराह बंदि हुजे थी, उहो रस्तो बंदि हुजे थो, पर ॿियनि रस्तनि ते बि माण्हुनि खे ॾाढियूं ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं। हिन भेरे अव्हांजी छा ऑब्ज़र्वेशन हुई? ॾिसो, हिन साल जेतिरे क़दुरु असां उते रिपोर्टिंग कयूं था, जेको हिन साल आहे मुंहिंजे ख़्याल में इंतिहाई बहितर क़दम खयां विया। ट्रैफिक जो जेको मूं अव्हांखे ॿुधायो प्लान, उहो बहितर कयो वियो। किथे बि अहिड़ी रिपोर्ट न थी त जेके अज़ादार आहिनि या मातमी आहिनि वञण वक़्तु बि किथे ट्रैफिक जाम हुजे, या वापसी में बि जेको आहे ट्रैफिक जाम हुजे, जंहिंसां कलाकनि जा कलाक जेके माण्हू फाथल हुजनि। पर असीं इहो बि ॾिठो आहे त हिन साल जेको आहे तमामु जेके शहरी हुया, जेसिताईं असीं चवंदा आहिनि त पाण अमल न कबो कानून ते, तेसिताईं का बि शइ नथी थी सघी। हिन साल असीं ॾिठो त जेको ट्रैफिक जो निज़ाम हो इंतिहाई बहितर कयो वियो ऐं माण्हू उन्हनि ई रूटनि सां अचनि पिया जेके रूट माण्हुनि खे ॿुधाया विया। त यकीनन बंदर रोड जेको आहे उहो त मुकमल तौर ते बंदि हूंदो आहे। बंदर रोड सां ईंदड़ वेंदड़ जेके रोड रस्ता आहिनि, गलियूं आहिनि, उन्हनि खे कंटेनर लॻाए करे बंदि कयो वेंदो आहे। त ज़ाहिर आहे ॿिया जेके अल्टरनेट रूट हूंदा आहिनि उते बि ट्रैफिक जेको आहे जाम नज़र ईंदी आहे। पर ज़ाहिर आहे पहिरियां ई पुलिस जेको आहे पंहिंजो उन्हनि जो जेको रेडियो चैनल्स आहे उन ज़रिए शहरनि खे ॼाण ॾिनी त जेकॾहिं तव्हांखे फिलहाणे हंधि वञिणो आहे त तव्हां हे रूट इस्तेमालु कयो, तव्हां हेॾे वञिणो आहे त हे रूट इस्तेमालु कयो। पर किथे बि शहर में किथे बि अहिड़ी का रिपोर्ट न थी जिते मरकज़ी मातमी जुलूस ख़तमु थियण खां पोइ ट्रैफिक जाम हुजे, शहरी कलाकनि जा कलाक रोडनि ते फाथल हुजनि ऐं पोइ देरि सां घर पहुचनि।